ॾिसो सिंध जा माण्हू गॾु आहिनि हींअर, सिंध जा माण्हू बिना के तंज़ीम जे बि गॾु आहिनि। अॼु अगरि गर्ल्स कॉलेज कहिड़ो इलाइक़ो मूं ॾिठो पिए, उतां अगरि नियाणियूं निकिरनि पियूं त हू कहिड़ी तंज़ीम जूं आहिनि? मैट्रिक फर्स्ट ईयर जूं नियाणियूं आहिनि या इंटर जूं आहिनि। कल्ह जामशोरे लम्स जा स्टूडेंट्स निकिरी आया, हू कहिड़ी तंज़ीम सां आहिनि? सो हींअर माण्हू जेके आहिनि उन्हनि में ॿधी आहे। ही तंज़ीमूं बि पंहिंजो रोल ज़ाहिर आहे, हिननि जो बि हिकिड़ो इफेक्टिव रोल हुजे थो, बट यस कंसॉलिडेटेड शइ जेका हुजे थी, ऐं पोइ हुन में सिर्फ़ु तव्हां नेशनलिस्ट ताईं महदूद न कयो। ही त जेको सिंध जो माण्हू हिन ज़ाहिर सभई ख़िलाफ़ु आहिनि, त अगरि को जॉइंट हिकमत अमली ठहे त हुन में को हर्ज बि न आहे, पर उहो हिकमत अमली सां पहिरीं इतफ़ाक़ ते थिए त हिकमत अमली आहे छा, उहो जेसि ताईं क्लैरिटी नथी अचे। साईं मूं कॾहिं बि टोपी अजरक लाइ ॾींहुं कोन मल्हायो साईं, ऐं बार बार इहा अर्ज़ु कंदो आहियां, साईं जो नालो छा बिलार साहिबु, मूं सिंध जे एकता यूनिटी जी ॻाल्हि कई अॼु खां अलाए केतिरा साल अॻु। हाणे शायदि तव्हां बि इतफ़ाक़ करे वठंदो मूंसां त मां हुन महिल बि ॻाल्हि सही कई हुई। अॼु ही जेका तव्हांखे ॿधी नज़र अचे थी, ज़रूरत हिन जी हुई। जी हा, पोइ ॿधी पंहिंजे कल्चर लाइ हुजे, ॿधी पंहिंजी पाणी लाइ हुजे, ॿधी पंहिंजे नाणे लाइ हुजे, पंहिंजे ॿेटनि लाइ हुजे, ज़मीन लाइ हुजे, जोग्राफिकल हुजे या हिस्टोरिकल हुजे, त ॿधी ही एकता ही ज़रूरत हुई। त मूं हुन महिल बि एकता जी ॻाल्हि कई। अॼु बि सिंध जा माण्हू पंहिंजे सिंधू लाइ, पंहिंजे दरिया लाइ एकता जो मुज़ाहिरो कनि पिया न। सो हाणे उमेदु आहे त जेके दोस्त हिन खे ज़ोरी टोपी अजरक जो ॾींहुं बणाइनि था, उहो अॼु शायदि मूंसां इतफ़ाक़ करे वठनि त आउं ग़लति न हुउसि। ॾिसो सही, अॼु तव्हांजी टोपी अजरक ते कंहिं छितर न कई आहे। अगरि मिसाल तव्हांखे केरु चए त तव्हांजी टोपी अजरक बाबा उनखे कुझु नथा चऊं, बाक़ी दरिया तव्हांजो खणी था वञूं, त पोइ तव्हां बसि ख़ुशि थी वेंदो त असांजी टोपी अजरक। कल्चर आहे माण्हुनि सां, माण्हू हूंदा त कल्चर हूंदो, कल्चर त लिविंग आहे न। उहो त ऐं माण्हू हिन धरती जा माण्हू पंहिंजे दरिया सां जुड़ियल आहिनि। सो ऐं पोइ साईं चयो त हिन लाइ बाक़ाइदा कमु छो न थियो। साईं मूं हुन महिल बि बाक़ाइदा को इहो ई कयो पिए, त मूं ॻाल्हायो पिए ऐं आवाम कयो। अॼु बि आउं सिर्फ़ु ॻाल्हाए सघां पियो। हाणे आउं ही हिन किसनि में न पवंदो आहे त मूं पहिरीं शुरू कयो, हुन शुरू कयो, कंहिं बि शुरू कयो, इट्स नॉट रेलेवेंट। ॻाल्हि इहा आहे त ही कैनाल्स जो इशू त अॼु माण्हू हसास थिया आहिनि। ऐं कुझु अरसे पहिरीं ताईं मूंखे पाण पक न हुई त केतिरो हसास थींदा, पर माण्हुनि कमाल एकता जो मुज़ाहिरो कयो आहे। सभिनी सां हीउ जेको वाक़ियो थियो आहे, उते ॿई पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि, शहरयार शहर ऐं महताब ॾहर। पहिरीं शहरयार शहर ते कुझु अरसो पहिरीं हमिलो थियो हो, हुन नालो न खयो हो, पोइ हुन में संदन को साथी मारिजी वियो हो। हींअर ही महताब ॾहर ते हमिलो थियो आहे ऐं हू इल्ज़ाम सिधो हणनि पिया शहरयार शहर ते। शहरयार शहर पोइ रिजॉइंडर में चए थो त न मूंखे बि ख़बर हुई की कंहिं मूं ते हमिलो करायो, पर मूं कंहिंजो नालो न खयो। मूंखे ही हिकिड़ो ॿिनि फ़र्दनि जो झड़ो आहे। हाणे की अगरि तव्हां बरादरीनि जो झड़ो चओ था, असां वटि बदकिस्मती आहे, ॿ माण्हू आहिनि। अगरि मुबैना तौर ते हिक ॿिए ते हमिलो करायो अथनि त ॿिनि माण्हुनि हिक ॿिए ते हमिलो कयो आहे। हिन में शहर ऐं ॾहरनि जो छा वञे, माना आम शहर ऐं आम जेके ॾहर आहिनि उनजो छा वञणु खपे, बिरादरीनि जो छा वञणु खपे फॉर दैट मैटर। लेकिन हीअ जेको सो कॉल्ड सिंध में कबीला ठही विया आहिनि, जेका सिंध में कॾहिं कबीला हुआ ई कोन, बलूचिस्तान में हुआ। सो बहरहाल हाणे उहो त डिघी ॻाल्हि थी वेंदी। ऐं ॿिन्ही जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे, त पीपल्स पार्टी लीडरशिप खे ॿिन्ही खे विहारे ऐं पोइ जीअं त असां वटि जिरगा थींदा आहिनि उनमें करे सेटल करणु खपे एतिरो। छाकाणि त हिन में ॿियो त को शइ थिए न थिए, अगरि जानियूं ॿिन्ही पासनि खां वेंदियूं त नुक़सानु थींदो। ऐं ॿई जॾहिं पीपल्स पार्टी जा डिसिप्लिन में आहिनि त पीपल्स पार्टी लीडरशिप खे हिननि जेको निबेरो कराए छॾणु खपे। बाक़ी सम्झो साहिबु, इहो तव्हां दिलजाए रखो या तव्हां ख़ातिरी रखो त अगरि सिंध जा लखे माण्हू कमू शहीद ॾे वञण जो इरादो कंदा त कोई बि त सिंध बिरादरी जेका आहे हुनजे साम्हूं ही कोई बिरादरी कोन बीहंदी, काई बि। ऐं हू बिरादरी ख़ुदि सिंध बिरादरी में शामिलु आहे। छा शर सिंधी न आहिनि, छा ॾहर न आहिनि, चाहे उते जेकी ॿियूं ज़ातियुनि में माण्हू रहनि पिया उहे सिंध बिरादरी न आहिनि छा? त ठीकु आहे, उहो इज़ाफ़ी तौर ते काज़ी आहे, सूमरो आहे, बासी आहे, महर आहे, लुंड आहे, अलिफ़ आहे, बे आहे, शनाख़्त। लेकिन जेका वॾी शनाख़्त आहे उहा सिंध बिरादरी जी शनाख़्त आहे। त जंहिं सिंध बिरादरी हुते वञण जो इरादो कयो, उन तव्हांजी ही जेके बुतार उतार आहिनि, हिननि जे चवण ते हिन जा जेके 100-200 हूंदा आहिनि बंदूक वारा, उहो कोन रोके सघंदा लखे माण्हुनि खे। सही
ऐं उहो जेको ऐं हू छो रोकींदा, हू जेके 100 बंदूक वारा आहिनि उहो बि त हुन बिरादरी जो हिसो आहिनि। त हाणे आऊं हिन ॻाल्हि में मूंखे को ॻणती कोन्हे, बाक़ी जॾहिं फ़ैसिलो केर बि कंदो ऐं त उन्हनि जे साम्हूं ही भले कोशिशूं थी वेठनि। ॾिसो आऊं इंसानी जानियुनि जे ज़ाहिर केर बि माण्हू सेन माण्हू बसि पनाह घुरंदो आहे इलाइक़ा त सभिनी जो ख़ैरु थिए, लेकिन ही जे ॻाल्हि सां तव्हां ॻाल्हि जोड़ियो पिया उहो सम्झो सां ख़ातिरी रखो, उहो उन जे साम्हूं कोन बीह सघंदा। गच सां लॻ मूं ख़्वाहिश ज़ाहिर कई त सिंध जा माण्हू दरिया जो ॾियाड़ो मल्हाइनि ऐं हुन ॾींहुं मूं चयो त दुआ कजे त महिराण में मौजूं अचनि ऐं पोइ हुन गुलनि जी भेटा कजे। घणा साल थी, काफ़ी साल थी विया, 10 साल 15 साल थी। हुन महिल इन करे मूं इहा ॻाल्हि कई हुई छाकाणि त हू ओवरऑल सुखड़ो हो, सिस्टम में पाणी न पिया आयो, हू नेचुरल शइ हुई, त दुआऊं कयूं। हाणे तव्हांजे साम्हूं को माण्हू इहो त ईअं आहे त तव्हांजे अलाह पनाह ॾे सुमरो साहिबु तव्हांजी ॿनी ते केरु कब्ज़ो करणु अची वञे, तव्हांजी दुकान ते, तव्हांजे घर ते, तव्हां पासे में बीही जेको आहे पोइ दुआऊं करणु शुरू कयो त अलाह करे अलाह ज़ाहिर बेशक हर शइ ते क़ादिर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त कुझु मुर्सी ते पाण बि करणी पए थी, पोइ अलाह खां मदद घुरबी आहे। त इहो तव्हां चवण त नसीब बसि रुॻो दुआऊं कयूं त पाणी अचे, चलो तव्हांजी मर्ज़ी आहे, दिस डज़न्ट मेक एनी सेंस, सॉरी माज़रत सां मूंखे इन ऐं रिज़र्व्स ठाहिणु खपनि, पाणी जा रिज़र्वॉइर्स सिंध में अगरि को अहिड़ी स्ट्रेटेजिक जॻह हुजे हा त अॻु में न ठही वञनि हा। सिंध में रिज़र्वॉइर्स ठाहिण जी टेक्निकली एतिरी जॻह न आहे। टी ॻाल्हि त पाणी ईंदो कोन त असीं बचाईंदासीं किथां, जेतिरो ईंदो उहो त अॻु में ज़रूरत खां खुटल हूंदो, वधीक किथां थींदो, ऐं पोइ छो था सम्झो त सिर्फ़ु पोइ पाणी वेंदो, सभु कुझु वेंदो, अॻु में घणो कुझु वियो आहे पोइ वधीक वेंदो। सो इहो त ईअं आहे त तव्हां ही ॾिसो अञा तव्हां सिंध जे माण्हुनि जी पूरो हू ॾिठो अञा त पाण न ॾिठो आहे न, इहो तव्हां मैदान में लहण खां पहिरीं जेको आहे हाराइण जी ॻाल्हियूं कयो पिया सुमरो साहिबु, ऐं त इंसोसेंस ऐं इहे काफ़ी माण्हू मूंखे इहो चयो आहे साईं, मूं चयो ॾिसूं इहो वक़्त खां पहिरीं जेको आहे तव्हां जेको मायूसी या हाराइण वारी ॻाल्हियूं करणु, हू छा आहे कि फैज़ जो के तुम कहते हो कि जंग हो भी चुकी, ईअं कुझु आहे न, हमें कि अभी मैदान में उतरे ही नहीं। सो अञा त माण्हू मैदान में लहनि मैदान कनि पिया, साईं तकड़ि न कयो सुमरो साहिबु, मायूस न थियो।